अस्सलाम वालेकुम उस्ताद साथियो दोस्तों अॼोकी किस्त जेका आहे पेटीएल जी इलेक्शन जे हवाले सां आहे इलेक्शन कमेटियुनि जे हवाले सां आहे ऐं पेटीएल जी बेरहम सियासत जे हवाले सां आहे बेरहम सियासत इन जे करे चवंदुसि त दोस्त दोस्त जे पोयां कीअं लॻियल आहिनि साथी साथियुनि खे कीअं हेठि था कनि ऐं ॿियो बि टॉपिक इहो हूंदो टी शयुनि में इहा हूंदी त जेको आहे कीअं जेके ॻाल्हाइण वारा माण्हू आहिनि उहे नथा खपनि ऐं छो नथा खपनि सभ खां पहिरीं ॻाल्हि त पेटीएल जी इलेक्शन ते अचूं था पेटीएल जी इलेक्शन में 2 इलेक्शन कमेटियूं थी चुकियूं आहिनि पहिरीं अचूं था साईं ग़ुलाम रसूल महर साहिब जी कमेटी ते ॻाल्हाईंदासीं साईं ग़ुलाम रसूल महर जी कमेटी हींअर जेका मौजूदु आहे इन अॻु में बि हलफ़ खयो आहे अॻु में कसम खणी इलेक्शन कराइण जो उहो थियो ख़तमु पोइ वरी जेका असां दुबारा इलेक्शन कमेटी जेका असां तश्कील ॾिनी वई आहे वरी उन्हनि हलफ़ खयो आहे जेके हाणे साईं ग़ुलाम रसूल महर साहिब उन्हनि खे हलफ़ खणायो आहे हाणे वरी मेंबरशिप थींदी पहिरीं बि मेंबरशिप थी हज़ारे रुपया जेके से कलेक्ट थिया हर यूनिट मां हर यूनिट मां त जेको आहे लखनि जी तइदाद में उनजी कलेक्शन थी हिकिड़े यूनिट मां 1000 20,000 30,000 40,000 लॻभॻि जेको आहे हिकिड़े यूनिट मां जेतिरा मेंबरशिप हुई ओतिरा जेके से कलेक्ट थिया उनजो को हिसाब किताब कोन्हे हाणे वरी फुरफुरा थींदियूं हाणे ॿई धड़ा जेके से जेको सो वसूलियूं कंदा वसूलियूं हिकु चकर थी उहा इलेक्शन कामयाबु कोन थी वरी दुबारा ठही आहे हाणे वरी 2 इलेक्शन कमेटियूं हू अलॻि थी मेंबरशिप करे ही अलॻि थी मेंबरशिप करे उस्ताद वीचारो हाणे हिननि खे पैसा बि ॾींदो मेंबरशिप हिन खे वोट ॾींदो वरी इन्हनि अॻुवाणनि खे सीटनि ते अची विहारींदो सलाम आहे उस्ताद खे बि सलाम आहे ऐं हिननि जी सोच खे बि सलाम आहे कमु कुझु बि न इलेक्शन थी अॻु में 5 साल अॻु में उनजो जेको तव्हांजो मंशूर हो जेके तव्हांजी एजेंडा हुई उन ते तव्हां उस्तादनि खे छा ॾिनो उहो न पुछा कयो कारकर्दगी न पुछा कयो जेकॾहिं कारकर्दगी पुछा कंदा त फलाणे कमु करणु कोन ॾिनो फलाणे कमु कोन फलाणो कोर्ट में हलियो फलाणो हीउ कयो फलाणे हीउ कयो इहे ख़बरूं हूंदियूं आम उस्ताद कमु थो करे अचूं था इहो थियो तव्हांजे पासे पैसनि जी गेम वरी ॿी जेका टॉपिक आहे ॿियो टॉपिक असांजो जेको सो दोस्तो ॿियो जेको आहे टॉपिक इहो आहे त बेरहम सियासत पेटीएल बेरहम ईअं त कीअं पंहिंजे दोस्त खे जेको आहे जेको सो केराइनि था हाणे घणा ई असांजा जेके से जेके मौज़ूज़ असांजा अॻुवान हुया उन्हनि जो टाइम पीरियड ख़तमु थी चुको आहे हाणे हू मर्कज़ी इलेक्शन में या इलेक्शन में बीह कोन था सघनि छो त हुनजी बक़ाया सिर्फ़ु 3 साल कोन्हे का सो हीअ सॼी गेम जेका मूं जेका ऑब्ज़र्व कई मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त इहा वेंदी मई ताईं कंहिं ज़राए खां बि मूं मालूमात वरिती आहे हाजी शफ़ी मोहम्मद सठियो खे जेको आहे न बिल्कुलु हिन गेम मां आउट करण जे मूड में आहिनि हालांकि हाजी मोहम्मद शफ़ी मोहम्मद सठियो सां तक़रीबन अधु सिंध त मौजूदु आहे अधु सिंध तुंहिंजी इज़त करे थी माज़ी में असां साईं शफ़ी जा जेके से मुखालिफ़ रहिया हुआसीं पर जॾहिं मुखालिफ़त कंदा हुआसीं त हुन सां उस्ताद मोहबत कंदो हुयो हुनखे उस्ताद चाहींदो हो कमेंट्स में बाक़ाइदा असांखे इंडिकेट कंदा सर हीअ ॻाल्हि तव्हांजी ग़लति आहे हीअं हासिल मक़सदु जेको बि आहे ग़ुलाम रसूल महर साहिब अधु सिंध हुई ग़ुलाम रसूल महर साहिब खे जेकॾहिं घटि वधि चऊं था त उनखे जेको सो उनजे दिफ़ा में न पर हाणे 5% में माण्हू उनजे दिफ़ा में कोन था ॻाल्हाइनि माना ग़ुलाम रसूल महर साहिब जेको आहे पंहिंजी जेका इलेक्शन थिए थी फेयर इलेक्शन थिए थी हिकिड़ी इलेक्शन कमेटी थिए थी त उन में जेको आहे ग़ुलाम रसूल महर साहिब जो खटणु नामुमकिन आहे छो त हाजी शफ़ी मोहम्मद सठी जो जेको सो चाहत और ग्राफ जेको आहे उहो मथे आहे हालांकि साईं इंतज़ार साहिबु ग़ुलाम रसूल महर सां गॾु आहे साईं रफ़ीक जरवार जी त का ख़बर कोन्हे कहिड़े पासे बि अची सघे थो साईं मोहब खोसे साहिब जी बि का ख़बर कोन्हे हैदराबाद ज़िले मुंहिंजो असर रसूख़ सुठो आहे पर जेको आहे चढ़ंदे पासे हर को हूंदो ख़ैर उसूली सियासत कोन्हे का बेरहम सियासत आहे पेटीएल जी हाणे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु साईं शफ़ी मोहम्मद सठे खे सियासत बाबा इलेक्शन करियो मुड़ुस माण्हू जी इलेक्शन हार जीत थींदी रहंदी आहे तव्हां चुपिया पिया उहिदनि सां 5 साल तव्हांखे अथनि का कारकर्दगी 3 साल तव्हांजो पीरियड हो तव्हां पूरो कयो बाक़ी 2 साल इज़ाफ़ी तव्हां ग़ैर आइनी ग़ैर तरीक़े सां तव्हांखे इंडस्ट्रीज़ खाते डीनोटिफाइड बि करे छॾियो आहे बाबा तव्हां सो कॉल्ड आहियो तव्हां एक्स आहियो हाणे एक्स कहिड़े हिसाब सां तव्हां इहे पेटीएल जी आइन जी धजियूं जेके आहिनि 2015 खां उॾायूं पियूं वञनि 2015 खां वठी पेटीएल जी आइन ते को बि अमल थिए कोन पियो नोटिफिकेशन पंहिंजी मर्ज़ी सां बि निकिरनि फलाणो हीअ उहिदेदार मुंहिंजो हुई फलाणो हीअ मुंहिंजो डिवीज़न हैदराबाद सां त मश्करी लॻी पई आहे असांजी लाड़ जी जेका डिवीज़न आहे जंहिंमें 80 आहियूं जंहिंमें 9 ज़िला आहिनि असां वटि हाणे माण्हू बि कोन बचियो आहे तव्हां हाजी शफ़ी मोहम्मद सठे खे बि तव्हां आउट पिया करियो असांजी लाड़ में त हाणे अहिड़ो को माण्हू ई कोन्हे को अहिड़ी शख़्सियत ई कोन्हे जेको तव्हां जेका अपर साइड वारा दोस्त आहिनि जेके तव्हां क़ाबिज़ आहियो हावी आहियो तंज़ीम जे मथां असांजी जेको सो इहा शइ आहे ख़ैर बेरहम सियासत आहे हाजी शफ़ी मोहम्मद सठे सां ज़ुल्म थी रहियो आहे जीअं माज़ी में इंतज़ार साहिब सां थियो हुयो
जीअं माज़ी में ॿिनि सां थियो हुयो इहो साॻियो कमु जेको आहे जीअं शायदि साईं इंतज़ार साहिब जा जेके पेरा खणंदा त हुनजा दोस्त हुया अहिड़े ई तरीक़े सां ॿियनि दोस्तनि जो बि टाइम पीरियड ख़तमु थियो आहे त अहिड़े हिसाब सां हाजी शफ़ी अहमद सठियो बि पेरा खणे इहे पेरा केॾांहुं था वञनि ख़ैर अचूं था टे पंहिंजे टॉपिक ते दोस्तो टियों टॉपिक जेको असांजो आहे उहो आहे जेको सो ॻाल्हाइण वारा माण्हू असांखे नथा खपनि इदारे जे अंदरि हिन चकर जेको आहे जेको सो वर्किंग कमेटी जो इजलास थियो जेको साईं ग़ुलाम रसूल महर साहिबु हींअर कोठायो जंहिंमें जेके से कुझु 4-5 ज़िला हुया जंहिंजा माण्हू कोन हुया साईं नाज़र निज़ामणी साहिबु कोन हुयो साईं जेको सो काफ़ी माण्हू कोन हुया ऐं अहिड़ा माण्हू जेके हाणे पंहिंजो ज़िलो हाराईंदा उहे माण्हू वेठा हुया उहे पंहिंजे ज़िले खे बचाइण जे लाइ उन जेका टी अम्ब्रेला आहे महर साहिब जी अम्ब्रेला जे हेठां वेठे तव्हां तव्हां असांजा हिमायती हुजो त जीअं ज़िलनि में इलेक्शन थिए थी त तव्हांजो असांजे मथां साथ हुजे जीअं आउं नाला बि खणंदुसि जीअं जेको सो आहे साईं शाह साहिब जो ज़िलो आहे साईं नज़ीर शाह वारनि जो ज़िलो जेको आहे जेको नौशर फिरोज़ साईं जी पोज़ीशन जेका आहे हींअर ॾाढी कमज़ोर आहे त इहा हाणे साईं महर साहिबु उन्हनि जे पोयां पियो हले कुझु ॿिया बि ज़िला हाणे नाला कोन थो खणा ऐं माज़रत कयां थो साईं नौशर फिरोज़ वारे दोस्तनि खां मूंखां ॾुख कंदा पर वाक़ई जेका असां साईं महर साहिब जे पोयां उहे आहिनि जेके जेको आहे हाराइण वारा आहिनि जेके पंहिंजा ज़िला जेके फेयर इलेक्शन थींदी हाराईंदा तंहिंजे करे हू नथा चाहिनि फेयर इलेक्शन थिए उहे कन भरीनि पिया महर साहिब जा बसि बाबा पैरल बाडियूं थियूं थियनि धड़ा था थियनि छा बि थियनि इलेक्शन कराए छॾ होॾा हू जेकर पंहिंजी इलेक्शन कमेटी कराए थो त ईअं या त कोड़नि जा हुकुम ईंदा त डिले थींदो असीं अञा ज़िले जा सदर थी वेठा त टेज़रीन में असीं कमाईंदासीं त महर साहिब से हींअर जेका मीटिंग तव्हां वीडियोनि खे गौर सां ॾिसंदा त उन में ज़िलनि जा सुदूर साहिबान कोन हुया अधु सिंध खां मथे कोन हुई त इहा असां फेल सम्झंदासीं इहा सिंध जे उस्तादनि जी मंशा कोन सम्झंदासीं इहा कमेटी जेका जोड़ी वई आहे इहो जेको आहे तव्हां वटि मैंडेट ई कोन हो ऐं बग़ैर मैंडेट जे कमु कयो वियो ख़ैर ॿियो जेको कमु थिए त उनजी बि असीं हिमायत त कोन कंदासीं उहो बि कमु ग़लति आहे ख़ैर ॾिसूं था वक़्तु वॾो बेरहम आहे अॻियां छा थो थिए अचूं था जेको असांजो मक़सदु आहे टी टॉपिक जो उहो आहे त ॻाल्हाइण वारे माण्हुनि खे कोन थो आंदो वञे हाणे जेके नौशर फिरोज़ जे अंदरि काफ़ी मुंहिंजा दोस्त आहिनि जेके ॻाल्हाइण वारा आहिनि नौजवान क़यादत आहे हुनजे अंदरि बाग़ी आहिनि बाक़ाइदा ऐं जेको आहे नौशर फिरोज़ में ख़ैरपुर ज़िले में बि काफ़ी मुंहिंजा दोस्त आहिनि जेके ॾाढा एक्टिव आहिनि ॻाल्हाइण वारा आहिनि पर इन्हनि खे मजबूरन ही कॾहिं बि अचणु कोन ईंदा छो त तेलकनि जा सदर साहिब आहिनि जेके धंधो कनि था धंधोड़ी आहिनि ज़िले जा सदर साहिब आहिनि ख़ुदि टेज़री जा बादशाह लॻा पिया आहिनि नंढियूं नंढियूं बादशाहूं हर ज़िले जे अंदरि जेको आहे न हिननि उस्ताद अॻुवाननि जी जेको बादशाह तूं क़ाइम आहिनि त ॻाल्हाइण वारे कॾहिं बि अॻियां कोन अचणु वरी जेकॾहिं डिवीज़न ते उन्हनि खे को उहिदेदार ठाहियो बि वियो डिवीज़न जे अंदरि अहिड़ो उहिदो मिली वियो जेको मर्कज़ी वर्किंग कमेटी जो जेको सो मेंबर थी वियो उहो उते सवाल कंदो हू हुन खां इहा कारकर्दगी पुछा कंदो हू उन्हनि खे जीअं असांजो को अची वियो त हिन खां पुछा कंदो त बाबा तव्हां इलेक्शन में ही मैंडेट जेको तव्हां वरितो उहो तव्हांजी जेका असां इलेक्शन कैंपेन जे अंदरि तव्हां जेको स्लोगन हलायो या जेके ॻाल्हियूं तव्हां कयूं या जेके तव्हां ॿुधाया जंहिं नाले ते तव्हां वोट वरितो उहे कमु किथे आहिनि तव्हां ॿिनि ॻाल्हियुनि में उलझायो न त हिन ॻाल्हि ते ॻाल्हायो त अहिड़ा माण्हू कॾहिं बि अचणु कोन ईंदा हैदराबाद डील जे अंदरि खोड़ सारा अहिड़ा नौजवान आहिनि जेके ॻाल्हाइण ॼाणनि था पूरे 9 ज़िलनि जे अंदरि तव्हांखे माना 20-25 अहिड़ा नौजवान आहिनि जेके बाक़ाइदा पर कॾहिं बि तव्हांखे ॿोलड़िया खपनि जेके फाइल खणी हले जी सर यस सर अहिड़ा माण्हू खपनि ख़ैर अचूं था पेट्रोल जी बेरहम सियासत वाक़ई ॾिसूं पिया असां ॾिसंदा पिया अचूं असांजी जेका 18 साल सर्विस में त असां रुॻो तव्हांजा जहिड़ा ई ॾिसंदा अचूं पिया अॻियां बि असांखे जेकी हयाती आहे जेकी सर्विस आहे ॾिसंदा रहंदासीं मज़ो लॻो पियो हूंदो अचे वक़्तु अचे त पोइ ॾिसंदासीं दोस्तो वीडियो वॾी थी वेंदी अॼोको जो गुफ़्तगू हुई इहा इन 3 शयुनि ते हुई हिकु हाजी शफ़ी अहमद सठी जो टाइम पूरो ख़तमु पियो कयो वञे 3 जेका असां 2 इलेक्शन कमेटियूं थी चुकियूं आहिनि ऐं जेको आहे ॻाल्हाइण वारे माण्हुनि खे अॻियां न आंदो वञे हिकिड़ी जेके इहे शयूं आहिनि थैंक यू